गौर जी बाबा साईं। तबियत त हाणे मुकम्मल तरह सही थई न? शुक्र आ मालिक साईं जो बाबा साईं। यार मां मुंझी पियो आहियां। रुगो अॼु मुंझायो छा, सदाईं मुंझा पिया आहियो। छा मतलब? मतलब कुझु कोन्हे, तव्हां ॻाल्हि कयो। मूं दादन खे गिरफ़्तार कराए ग़लती कई आ। हेॾा वाक़िया कया अथसि, अञा ग़लती छा में? ॿार हुजणु खपे। छो साईं? त ज़फ़र ज़मरक ॾेसि। बाबा साईं, अॻ में त कॾहिं इहो कोन सोचियो, हाणे था सोचो? तॾहिं त ग़लती चयुमि। मां दादन खे ज़िंदा ॾिसणु नथो चाहियां। मां वरी राज़ी आहियां छा त ज़िंदा रहे? एसएचओ खे फोन कयां त छॾेसि। हाणे न चइजोसि किबला, भली लोड़े लोड़े भली, पोइ बि ॿाहिर ईंदो न। हींअर एसएचओ खे चवई न ऐं न को ज़ोर लॻायो। बाक़ी चवण सां ॿियो कुझु सम्झी वेहे त पोइ? ॿियो छा सम्झंदो? कुझु बि सोचे सघे थो त ॿधाए बि थो ऐं छॾाए बि थो। सुभाणे पाण छॾींदसि त एसएचओ ते मयार ठहंदी न। सही चई। हा बाबा साईं, बाक़ी हो गोहराम लाइ सोचियो। शमीर आयो हुयो, लातो तमास पोयऊं। कान का ख़बर ज़रूर आणींदो। चङो कयोसि। गौर भला छोरी जी ख़बर ॾे। एहो कहिड़ी छोरी? मां को साईं छोरियुनि जे पोयां आहियां छा जो तव्हां छोरियुनि जूं ख़बरूं पुॼाईंदो? माण्हू त साईं हू सम्झंदा न। हू छा? छॾियो इन ॻाल्हि खे, तव्हां ॻाल्हि कयो। अरे चरिया, मूं नूरीअ जी ॻाल्हि कई, नूरीअ जी। इहा ख़बर कान लधी अथमि साईं। या ताड़ कर त बादल लिकाई किथे आ? मूंखे मीरल में शक आहे, अरड़हाना मीरल में साईं। मीरल ॾे न्यापो मोकिल त ॾियांसि चब त सभई सचियूं करे। बाबा साईं, मीरल छा आहे? ॾेढरी ज़ुकाम मौला जो शान आहे। ही मुझे डंग पैर कादे वञनि। केड़ा मुपा इन बला मो जान छड़ा। गेड़ा मुपा जेको भी आहे ने के बेहोश बणा। हाँ टिंडू टांडानी तरफ अचई तो धनु खान धमालानी हला दई शहर तो हणी नब्बा कारो जादू दई फकीर वेहे न वने
कारो जादू थई उथंदे त मरंदे फ़कीर वेहे जा वञे। नथो सिकजे त दूर वञी पाए। अम्मा सियाणनि सच चयो आहे, छा? बंदे जे मन में हिकिड़ी ऐं मौला जे मन में ॿी। कीअं धीउ? तो चयो हो न त नज़ीर ईंदो ऐं असांखे वठी हली शहर में रहाईंदो। ग़लति त न चयो न, असांखे पंजनि शहरनि में बि रहण ऐं वञणु घुर्जे। अलाए किथां किथां जा माण्हू असांजे शहरनि में वेहनि था ऐं असीं न वेहूं। पर अम्मा ईअं थियो त कोन। असां सोचियो हिकु ऐं थी ॿियो कुझु वियो। हा, इहो त आहे जेको रब खे मंज़ूर थिए। अम्मा जे मां न तोखां धार थी वञा त छा सोचींदीअं? सम्झंदसि त मुंहिंजो को हाँ कढी वियो आहे। मासी बादल थी आहीं? हाँ मासी, छा चयाई? ॾियण लाइ तयारु थी वियो आहे। मूंखे मस्जिद में वठी वियो। मस्जिद में छो? इन्हीअ लाइ त वाक़ई बि मां नूरीअ जो हमदर्द आहियां न। नूरीअ खे कुझु चवंदुसि न ई संदसि नालो खणंदुसि त को नूरी हुन वटि हुई। पोइ वठी छो न आयसि? नूरी न आई। न आई छो? ईंदी कीअं न? मासी, नूरी जे दिमाग़ ते असर थी वियो आहे। न न। हाँ मासी, कंहिं महिल सालनि त कंहिं महिल नाहे। सुभाणे शाम वठी ईंदोसांसि। शाम छो? ईअं न कर बादल, रब खे मञ, वठी अचीसि। सबर मासी, शाम इन्हीअ लाइ जो सिज लथे ॻोठ ई घर पहुचूं त को ॾिसी न वठे। चाचो हाशिम बि घर ताईं ईंदो। अॼु ईअं करे हा न बादल? अॼु चाचे हाशिम वटि वक़्तु न हुयो। पुटु सख़्तु बीमार हुयुसि। अलाए कीअं हूंदी नूरी। किथे आहे नूरी? तू छो आयो आहीं खबीस? बादल बात कर। घणो ई बर्दाश्त कयुमि। अॼु ताईं तोखे मां माफ़ कंदो रहियो आहियां, पर हाणे जेसीं ताईं तुंहिंजा पसाव पूरा न कंदुसि तेसीं ताईं तूं तंग कंदो रहंदे। ॾिसी छा थो? निकिरी तां, तोखे मौत बि नथो अचे। हाँ, तव्हां ॿिन्ही जा सिर खणी पोइ मरंदुसि। पर न, पहिरियां नूरीअ जी पक करणी आहे। पोइ तव्हांखे अठें आसमान ते उमाणींदुसि। हाणे मूंखे बि हिन जहिड़ो थियणो पवंदो। लिकी हिन खे पूरो करे हिन जो लाश लोहणो पवंदो त सुकून बर्बाद हूंदो। संगार खान कंहिंसां नियापो कयो आहे?
ख़ैरू असां छा चयो ख़ैरू क़ासिम? त संघार तव्हां ते डमिरियो आहे। ख़ैरू शैतानगिरी करे न वियो हुजे। भली करे पर वहिंवार त आहे न ख़ैरू ॾे। वहिंवार बजाए पाण बि धमकी जे ऐं संघार खान जो बि ॾेखारो थो जे। अटकल सां निकिरी वियो ख़ैरू, न त खून हुजे हा। संघार सां ॻाल्हाइणो खपे। छा ॻाल्हाईंदेसि? हा छा ॻाल्हाईंदेसि? संघार खान ॾे सोढल जो हिसाब रहियल आहे, करे बि पाण ऐं धमकियूं बि मोकिले। क़ासिम, संघार खान तुंहिंजी ॿुधंदो बि आहे ऐं तुंहिंजी इज़त बि कंदो आहे। उन सां मूं आॾो नथो सुहे। मञा थो, मदद बि कई अथई, पर ख़ैरू जे थो धमकी छो थो मोकिले? न्यापो करे हा न त हलियो बि वञा था। क़ासिम, हिकर वञी थधे नमूने ॻाल्हाइजेसि ऐं जेकॾहिं संघार खान पंहिंजी ॾाढाई ॾेखारे थो न त पोइ साणस सिधो थी चए। ईसन ऐं अनवर दुरुस्त आहिनि क़ासिम। या पक कजे त वाकई धमकी वारो न्यापो करायो अथसि या न, या ख़ैरू वेढ़ाइण थो चाहे। जेकॾहिं संघार डिघाई ॾेखारे थो न त पोइ ज़फर जी बि ख़बर अथसि। ख़बर मिली अचीसि क़ासिम, सॼी ख़बर पइजी वेंदी। हा मालूम थी वेंदो। वेंदो सांस, जेकॾहिं उबतियूं ॿुधाई न त सुबतियूं वरी मां सुणाईंदो सांस। छो त क़ासिम करंट आहे, खारे या मारे। दादा न, मूं सिर्फ़ डॉक्टर सतारा जे करे तोखे ऑफिस में विहारियो आहियो, न त लाकब में हुजी हा। सूबेदार साहब, लाकब जी धमकी न ॾे। लाकब जूं हवाऊं अॻ में बि खाधल आहे। मुंहिंजी तबियत में मज़ो न आहे, न त डॉक्टर सतार तोखे मिंथ बि कोन करे हा। छा कंदे? वध में वधि चालान कंदे न। फाई ॾियण जो अख़्तियार त तो वटि बि कोन्हे। ॾिस दादा न, तूं न फिटाए, मूं तुंहिंजी घणी इज़त कई आहे। वाह जी इज़त कई थी सूबेदार साहब। मां अस्पताल में उन बार बार नफ़री मुंहिंजे दर ते थो मोकिले, या कई थी न इज़त। तूं 2 मिंट माठ कर दादा न। ॾिसो इम्तियाज़ साहब, ॿिन्ही धुरनि में तकरार आहे ऐं ॿिन्ही धुरनि तरफ़ां झगड़ा फसाद हमला थियनि पिया ऐं थींदा रहंदा। पर जेको हमलो दादन ते थियो आहे, मां उनखे सान्हो करार ॾींदुसि। इन लाइ त दादन तव्हांजो रिश्तेदार आहे तॾहिं? शहबाज़ खान ते हमला थिया, लंडन पहुतो, संदसि पुट अगवा थियो, छा ॻणींदव? सूबेदार साहब, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजी सम्झ में न आई आहे। कहिड़ी? तव्हां त मुंहिंजी ऐं दादन जी इज़त कंदड़ आहियो, ओचितो तव्हां में तब्दीली कीअं अची वई आहे, मां सम्झी न सघियो आहियां। सतार परवाह नाहे, छॾीस त चालान करे। दवा खाईंदुसि, तूं कानूनी चारा जोई कर। ही वध में वध चालान करण जी तरार हणंदो न, छॾीस त करे चालान। दादा न सम्झी थो, कंहिंसां थो ॻाल्हाई? SHO इम्तियाज़ खान सां। हेलो जी सर। सर मज़हर न, दादन अरेस्ट आहे। अच्छा, ओके सर, ठीक है सर। डॉक्टर साहब जी फरमायो। मां मजबूर आहियां। कीअं? तव्हां खां थी सघे थो त वञी बेल बिफोर अरेस्ट करायो।
ॿी सूरत में दादन चालान थियो त डिस्ट्रिक्ट जेल मुंतकिल कयो वेंदो। हाँ थी आयो आहियां। DSP साहब मोकल ते हो। डॉक्टर सतार भी इन मामले में एसओ सां राब्ते में आहे। अलाह बहितर कंदो। मज़र दादन जो बिलो कर। हाँ मज़र हू राब्तो कयो आहे ॿार वारे दोस्तनि सां। त के छॾ थे बिलो पोइ ॿुधाईंदोमांइ। कीअं राब्तो की? शहर खां टैक्सी करे थी आयो आहियां। SHO पाणी न थी वियो त मां नालो मज़र मटाए छॾींदुसि। छा थींदो सूबेदार खे? हाँ छा थींदुसि? ऑफिसर आहे। हाँ ऑफिसर भले छो न हुजे पर रिपुनि मथां बि रिपूं पयूं आहिनि। यार मूंखे घटि पा आहे। जे घर थो वञा त घर खाइण थो अचे, जे ॿाहिरि थो अचां त ॿाहिरि आराम न आहे। ख़ालिद मां घर थो हलियां। घर अकेलो आहे। तव्हां एहतियात सां घुमिजो। शफ़न ऐं बगन अलॻि ऐं शहबाज़ या काटकू अलॻि था फिरनि। पंहिंजी होशियारी चङी आहे। तूं खुटको न कर मज़र। असीं बि बेहोश न आहियूं। बेफ़िक्र थी हलियो वञ। ठीकु आहे ख़ालिद। हाँ भी हलां तो घरां थी दादा न ॾे वेंदुसि। ठीकु आहे। खबरदार तुरंदे त चकना चूर थी वेंदे। कोहरा में घुसे नामुमकिन आहे। अॻियां थी। मां चवां थो त हल अॻियां थी। कासिम तूं छा चयो आहे खेरू खे? खेरू सरदार मूंखे त तव्हांजो न्यापो मिलियो। हा मूं न्यापो ॾिनो हुमांसि। कॾहिं? काफ़ी वक़्तु अॻु। मूंखे हाणे मिलियो आहे। कासिम लागर थी वियो आहीं। न सरदार इज़त ॾियण वारे खे अखियुनि में विहारण वारो आहे कासिम। ऐं अख में काठी हणण वारे जे लाइ कासिम करंट आहे। तूं मूंखे थो ॿुधाईं त करंट आहीं। खंभा उखड़ी वेंदई। सरदार आहिस्ते कासिम। इहा तॾ असां वटि बि आहे। सरदार संघार खान जी ताक़त ऊंचो आवाज़। तव्हां ॿई विच में न ॻाल्हायो। खड़के सां खानपुर दंग कंदो। अरे वठोसि। खबरदार जो मुंहिंजे वेझो आयो। सरदार मूंखे तव्हां जे लाइ एतिराम आहे। तव्हांजा थोरा बि आहिनि। उन जे ई करे त अॼु ॾींहं ताणी मां माठ रहियो आहियां। सोढल सां थियल बेवाजिबी विसारे छॾियुमि ऐं सोढल खे मिनत कंदुसि। संघार खान जे करे खैरू खे माफ़ आहे। नियार जी सरकार। मूं तव्हांखे माफ़ कयो पर हिनखे माफ़ नाहे करणो। हिन संघार खान जे आॾो वॾे वाके रंभूं कयूं आहिनि। न रहे किबला हिननि लठुनि सां लीला लाल फेरियूं खाईंदा। हा किबला हाथीअ जे शिकार लाइ
हथियार त खपनि न। हथियार मिली वेंदा, पर हमेशा जे लाइ न। मूंखे क़ासिम जो कीमो खपे, कीमो। ऐं हेॾा छा पई चई? कुछ भी न चाची, तुझा कन वगा हूंदा। भुण भुण करी पई, मूं पाण ॿुधो। वरी चई थी त मुंहिंजा कन वगा हूंदा। ऐं छो मुंहिंजा कन दोहल आहिनि छा? दोहल भले न हुजनि, पर खड़ा ज़रूर आहिनि। त किथां का मुंहिंजी ग़लती ॿुधनि ऐं मूं लाइ वेल मचाइनि। तूं वेल में आहीं? शुक्र खे वेठी घटि वधि चई हा? सुखियो सताबो टुकर वेठी खाई। महीने ते 15-20 हज़ारनि जो ख़र्चो आहे। केर थो करे? तूं थी कराई। नथी अटो बचाई, नथी चांवर बचाई। खाई खाई ॾिठो थी पंहिंजो पाण खे सुॼी पई आहीं। पर तुंहिंजो त पेट ई नथो भरजे। वेल में आहे वेचारी मिसड़ी के चाही। मूंखां त तूं मची मवाड़ थी वई आहीं चाची। वेले ते 4 मानियूं मां थी खावां जो तूं मूंखे थी मेणानी। तूं सारा खे इहे थी चवीं? सारा पंहिंजे घरां थी खाए, तुंहिंजे पीउ सोहराब जे घरां कोन थी आणे। चाची तोखे रोकियो अथमि न त पी न कढ, न त सुठो कोन थींदुई। हाँ हाँ, छा कंदी तूं मूंखे? तूं मूंखे धमकी थी ॾी त ॾारियाई मथो सुकल डांडी। मूंखे भले मारे छॾ, पर मां पी न कढ। मां पंहिंजे सोढल जे घरां थी खावां, तूं मूंखे नथी खाराई जो एतिरो परे थी हली वञी। हाणे मां पी लोए बि ॾिस न त तोखे ॾींहं जा तारा न ॾेखारियमि त मुंहिंजो नालो बि मूमल न आहे। तमी सां ॻाल्हाए। सारा तुंहिंजी क़िस्मत जो सोढल खे हिन हाल में हिन पहुचायो आहे। ऐं न त हिन जी मजाल जो मूंसां इहे ॻाल्हाए कलियूं न छिके कढांसि। हाणी चाची अम्मा तोखे उफ बि चई ॾिसे। हाणी पतो पइजी वेंदुसि त क़ासिम करनि था। तूं केर थींदा? तूं केर थींदा मूंखे हिसाइण वारो? तूं आहीं छा? पाण ओधर ते रही घर में ऐं करंट थी मूंखे तो मारी ऐं खारी। वाली वारिस नाहे मुंहिंजो। इज़त कंदे त मां इज़त ॾींदसि, न त न चवंदो कर मूंखे। तूं बार बार तो मूंखे धमकी दी। भाॼाई नया तुझी भाॼाई ये जेका जुल्म थी करे सा तोखे ख़बर ना है। सोढल नथो जाने केर खतादार ना है। हर इंसान खतादार आहे, सो मुखां भी खता थी सके थी। पर मां त पराई आई में आयस ऐं अचण सां ई अड़ा में इहो किथां जो इंसाफ आहे? यप्पा हिन छोरी जो त मथो ख़राब थी वियो आहे यार। एॾो मन वधी वियो अथसि जो मुखां अलावा हाणे मर्दनि सां थी ॻाल्हाए। बस अबा इन मेसड़ी खे त पटाटन वांगुरु तरे खाईंदी सास, मिर्च मसाला विझंदी सास। ॾिस जाए वेठो आहे। चाची अम्मा मां सो त सोढल जो लिहाज़ तो कयांसि, न त एतिरो ॻाल्हाइण ॾियांसि। दफ़न थी वञे थले ते, छो त क़ासिम करनि था। मारे या मारे? न क़ासिम न, सोढल जी त आहे, पर सोढल सां गॾोगॾु मुंहिंजी बि भेण आहे। मां तव्हां ॿिन्हिनि खे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त जेतिरे ताईं सोढल अचे हिन खे कुझु बि न चओ। सोढल अचे पोइ उन खे चओ, उन जी मर्ज़ी आहे, जेको वणेसि उहो करे। बाक़ी ईअं को हिन सां पेश ईंदो न त पोइ सम्झी छॾियो ज़फर बि ज़मरक आहे, ज़मरक। मज़र छा आहे? काबिल खे छा आहे? अगवा थी वियो आहे। अगवा? हा यार, सुञातई सही कंहिं कयो आहे? गौराम भगन जो साथी। गौराम जी जुरत? मासी परेशानी जी का बि ज़रूरत न आहे, दादन खे का बि तकलीफ़ न आहे।
सॼी शहबाज़ ख़ान जी शरारत आहे। मां गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत जी कोशिश में वकील सां मिली आयो आहियां। गिरफ़्तार त थियो आहे, गिरफ़्तारीअ खां अॻु ज़मानत कीअं? मासी सूबेदार मुंहिंजी इज़त कई आहे। अलाह कंदो त सुतत घर पहुचंदो दादन। सतार जी सूबेदार अटकल त न कई आहे? न कंवल, सूबेदार वाइदो कयो आहे त FIR कटे बि दादन जी गिरफ़्तारी ज़ाहिर न कंदो। तेसिताईं ज़मानत बि थी वेंदी। छा बि कर सतार पुट, तू दादन खे आण। ईंदो मासी, तूं उल्को ई न कर, सुतत ईंदो। खुदा करे बस महिरबानी कर सतार। शाबाश अथई कमल। छो? तूं मूंखे महिरबानी जो लफ़्ज़ थी चवीं? मां हिन घर सां प्यार कयां थो। जंहिंसां प्यार कबो आहे तंहिंजे वाता महिरबानी जो लफ़्ज़ अजीब लॻंदो आहे। सतार पुट, जी मासी। जेतिरो जल्दी थी सघई खेसि छॾाए। जी मासी, मां अज़ ख़ुद इन ही कोशिश में आहियां। इन शहबाज़ ख़ान खे त रब पुॼे, वेर नथो छॾे, धकी बि उन जे धुर कयो ऐं FIR बि दादन ते। अम्मा, नूरी खे राइण ऐं हिम्मत सां वापसि करण। शहबाज़ ख़ान जहिड़े रेस लाइ घटि बेइज़ती न आहे। अम्मा, अलाह भलाई कंदो।